ख़बर शामिल करे रहिया आहियूं गड़ियासीन मां। मोरूसी मिल्कियत मां हिसो ॾियो, भाउ ज़मीन मां हिसो ॾियण बजाए धमकियूं ॾेई रहियो आहे। तहफ़ुज़ फराहम कयो वञी औरत जो एहतजाज। असांजे नुमाइंदे एडी अबड़ो जे मुताबिक़ गड़ियासीन भरिसां ॻोठ शाह मोहम्मद जखरो जी रहवासण अमीर ख़ातून पंहिंजे पुट समेत भाउ ऐं भाटियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब गड़ियासीन में एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो भाउ अरबाब जखरो ऐं उन जा पुट मूंखे वालिद साहब जी ज़मीन मां मुंहिंजो कानूनी ऐं शरई हिसो कोन ॾेई रहिया आहिनि। पंहिंजो हक़ घुरण तां मशिरजी पिया आहिनि ऐं मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे को बि नुक़सानु पहुतो त उन मुंहिंजो भाउ ऐं उन जा पुट हूंदा ऐं मूंखे ज़ोर ज़बरदस्ती परणाइण जी कोशिश पिणु करे रहिया आहिनि। हिन DIG लाड़काणो SSP शिकारपुर खे नोटिस वठण जी घुर कंदे चयो त मूं सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।